अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल क़ुरआन व अल्लमह सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी दोस्त दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अजीज़ान मुहतरम, बिरादरान मुकर्रम, बिलखुसूस स्टेज ते मौजूद दरगाह आलिया हालेजी शरीफ जा चश्मो चराग हजरत मौलाना साईं गुलामुल्लाह हालेजवी साहब, हिन मदरसा मिफ्ताहुल उलूम हम्मादिया जा मुहतमिम हजरत मौलाना साईं गुलामुल्लाह इंधड़ साहब, उन्हनि जा जुमला रुफ़क़ाए इकराम, असातिज़ा इकराम, पिंडाल में मौजूद हिन पन्नो आकिल शहर ऐं आस पास जा जुर्रतमंद गैरतमंद रहवासियो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा बेहद एहसान आहिनि जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हां खे अॼु जे हिन अज़ीम शान दस्तार फज़ीलत कॉन्फ्रेंस में शिरकत जो मौक़ो नसीब फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजी अॼु जे हिन हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। यकीनन ही इज्तिमाआत, ही जलसा, ही जुलूस, ही कॉन्फ्रेंसूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त के राज़ी करण जी नीयत सां मुनक़िद कया वेंदा आहिनि ऐं अॼु जी हीअ मजलिस इन निस्बत सां भी इंतहाई बाबरकत आहे। इन मजलिस में उन्हनि मासूम बच्चन जे मथे ते दस्तार फज़ीलत सजाई वई, जिन मासूमन पंहिंजे सीने में रब जे पाक कलाम के महफूज़ कयो, जेके क़ुरान जा हाफ़िज़ बणिया, क़ुरान जा कारी बणिया ऐं अॼु जी हिन मजलिस में अल उलमा वरसतुल अंबिया जे उन्हनि मिस्ताकन, उन्हनि वारिसन जिन असहुल कुतुबी बाद किताबिल्लाह सहीहुल बुखारी जी तकमील कई, दीन जा दाई बणिया, हक़ जा आलिम बणिया, नबी जा वारिस बणिया, उन्हनि जे मथे ते अॼु दस्तार फज़ीलत सजाई वई। यकीनन तकमील क़ुरान जे मौक़े ते भी रब जी रहमत ऐं बरकत वॾे फुड़े मींहं वांगुरु नाज़िल थींदी आहे, त तकमीले अहादीस मुबारका जे मौक़े ते भी रब जी रहमत ऐं बरकतुनि जो मींहुं वसंदो ऐं असां ऐं तव्हां भी अॼु जी हिन मजलिस में इन्हनि बरकतुनि ऐं रहमतुनि जे वॾे फुड़े मींहं मां पंहिंजो दामन भरण जे लाइ गॾु थिया आहियूं त अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे नाम आमाल में भी अजुर ऐं नेकियूं लिखराए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे इहा तौफ़ीक़ ॾिनी जो असां हक़ जे आलिमनि जे हिन मजलिस में अची करे गॾु थियासीं, क़ुरान वारनि जी मजलिस में गॾु थियासीं ऐं ज़रूरी आहे त असांजे दिल में, सीने में क़ुरान वारनि जो मक़ाम भी ज़िंदा हुजे, क़ुरान जो मक़ाम भी ज़िंदा हुजे, अज़मत क़ुरान जो पतो हुजे। जॾहिं असांखे अज़मत क़ुरान ऐं मक़ाम क़ुरान जो पतो हूंदो तो पोइ हिननि मजलिसिन जी अहमियत, इफादियत जो भी असांखे अंदाज़ो हूंदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो, इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। त हे मां रब जो कलाम आ, हे को आम किताब ना है, हे को आम कलाम ना है, हे को शेर व शायरी जो किताब ना है, हे को कहाणिन आखाणिन जो किताब ना है। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र, हे मां रब जो कलाम आ, आला ऐं अशरफ ज़ात जो कलाम आ, मालिक कायनात जो कलाम आ।
खालिक कायनात जो कलामा, रब्बे जुल जलाल जो कलामा, इज्जतुन वारी जात जो कलामा, जेका जात इज्जतुन वारी, जेका जात अजमतुन वारी, जेका जात मालिक खालिक कायनात त पोइ उन जात जो कलाम भी एडो ही आला ऐं अर्फ हूंदो, उन जात जो कलाम भी एडो ही इज्जतुन अजमतुन वारो हूंदो, उन जात जो हे कलाम भी एडो ही बुलंद ऐं बाला हूंदो। हिन कलाम जे मकाम जो अंदाज़ो भी पोइ उन ही जात खे पतो हूंदो, जंहिं जात जो कलाम आहे सोन जो कदुर सोन वारे खे मालूम हूंदो आहे, हीरे जो कदुर उन जोहिरी खे मालूम हूंदो आहे, आम माण्हू खे हीरे जे कदुर जो पतो न हूंदो। हिन कलाम जे रिफ़त ऐं बुलंदी जो अंदाज़ो भी इंसाननि जो अकुल ऐं गुमान नथो करे सघे। हिन कलाम जे मकाम जो अंदाज़ो रब जी ज़ात खे ख़बर आहे, जेका ज़ात पाण भी आला उन जो कलाम भी आला। त रब फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। हे मां रब जो कलाम आला ऐं अशरफ ज़ात जो कलाम आहे, इनखे नाज़िल भी मां रब कयो आहे, हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां रब खयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त एडो अजीब अंदाज़ इख्तियार फरमायो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन कलाम जे नुज़ूल खां वठी करे इन कलाम के याद करण ताईं हर हिक आला ऐं अशरफ ज़ात जो इंतखाब फरमायो। रब जो कलाम भी आला, त रब इन कलाम के नाज़िल करण जे लाइ, इन कलाम के हुज़ूर जी ज़ात अक़दस ते खणी अचण जे लाइ इंतखाब के आम फरिश्ते जो न कयो, के पहिरें ॿिए सतें आसमान जे फरिश्ते जो न थियो, के अर्श मुअल्ला जे चौधारी तवाफ कंदड़ फरिश्तनि जो न थियो, के ॿियनि आम फरिश्तनि जो न थियो, बल्कि इन रब जे इन कलाम के खणी अचण जे लाइ इंतखाब भी फरिश्तनि जे सरदार जो थियो, नूरी मखलूक जे सरदार जो थियो, इज्जतुन अज़मतुन वारे फरिश्ते जिब्राईल अमीन जो थियो। मालूम थियो त हे कलाम भी आला ऐं अशरफ ज़ात जो, हे कलाम पाण भी इज्जतुन वारो, त कलाम के खणी अचण वारो भी इज्जतुन वारो, उन जो इंतखाब भी रब पाण कयो। ऐं जंहिं ज़ात जे मथां हे रब जो कलाम नाज़िल थिए थो, उन जो इंतखाब भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण थो करे। हुज़ूर फरमायो इन्नल्लाह अख़्तारनी वख़्तारली अस्हाबी। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं ज़ात अक़दस ते हे कलाम नाज़िल कयो, उहा ज़ात भी इज्जतुन वारी, आला ऐं फज़ीलतुन वारी, के आम नबी ते नाज़िल न थियो, के आम बनी बशर ते नाज़िल न थियो, बल्कि नबीयन जे सरदार जो इंतखाब तो थे, नबीयन जे इमाम जो इंतखाब तो थे, सय्यदुल अंबिया जो इंतखाब तो थे, आमिना जे दुर्रे यतीम जो इंतखाब तो थे, मदीने जे मीर जो इंतखाब तो थे। असांजे रहबर ऐं रहनुमा, असांजे आका हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सच्चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर जी ज़ात जो इंतखाब तो थे। शान रिसालत माब, अज़मत मकाम मुस्तफ़ा, अज़मत कुरान। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। कुरान वारन जी मजलिस में आया आयो, तकमील कुरान तकमील बुखारी जे हिन बाबरकत प्रोग्राम में शिरकत करण आया आयो, त पंहिंजे दिल में इन कुरान वारन जी अज़मत खे भी ज़िंदा कयो, पंहिंजे दिल में इन कुरान वारन जो क़द्र भी ज़िंदा कयो। तव्हांखे मां इन्हनि जो क़द्र रब जे हिन पाक कलाम जे आयतुनि जी रोशनी में बयान करे थो ॿुधायां। कलाम आला ऐं अशरफ ज़ात जो, रब जो कलाम, हे कलाम मालिक जुल जलाल जो, ऐं उहो कलाम पाण भी इज्जतुन ऐं अज़मतुन वारो आला कलाम आहे। खणी अचण वारो भी फरिश्तनि जो सरदार आहे, जंहिंजे मथां नाज़िल थिए थो उहो नबीयनि जो सरदार आहे। रब हिन कलाम खे उहा फज़ीलत ॾिनी ऐं रब फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। इनखे नाज़िल भी मां कयो आहे, हिफ़ाज़त जो ज़िम्मो भी मां खयो आहे। पोइ रब इन कलाम जे इब्तिदा खां वठी करे इन कलाम जे नुज़ूल ताईं, इन कलाम जे हिफ़ाज़त ताईं हर हिकु आला ऐं अशरफ शख़्सियत जो इंतखाब कयो। कलाम अल्लाह जे हबीब ते नाज़िल थो थिए, जिब्राईल अमीन खणी थो अचे, हुज़ूर जी ज़ात अक़दस ते नाज़िल थो करे। अल्लाह जे नबी खे चए थो इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़, पढ़े आला ऐं अशरफ ज़ात जो कलाम। अल्लाह जो हबीब कलाम पढ़ी ॿुधाए थो, ऐं हुज़ूर जा सहाबी रब जे पाक कलाम खे किताबत में महफूज़ था कनि, लिखनि था, कातिब वही था बणजनि। पोइ रजबुल मुरज्जब जो महीनो जाथे तोखे ऐं मूंखे मिअराज जो दर्स थो ॾे, तोखे ऐं मूंखे मकामे मुहम्मद मुस्तफ़ा जो पतो थो ॾे।
इते रजबुल मुरज्जिब जो महीनो तोखे मूंखे हुजूर जे सच्चे सहाबी, हुजूर जे आशिक, हुजूर जे गुलाम, फातिह अरब व अजम, फातिह शाम, कातिबे वही, जनाब सैयदना अमीर मुआविया जे इज्जतुन अज़मतुन रिफ़तुन जो पतो भी दे थो। तुझे मुझे मथा इहा ज़िम्मेदारी भी आहे थिए थी त असां हुजूर जे इन सहाबी जे मक़ाम खे भी पंहिंजे दिल में ज़िंदा कयूं। 22 रजबुल मुरज्जिब उन कातिबे वही जे विसाल जो ॾींहुं आहे ऐं कुझु हुजूर जे सहाबा जा दुश्मन, हुजूर जे सहाबा जा मुनकिर, अॼु जे हिन ज़माने जा भंगी बकवास था कन। उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त तोखे हुजूर जे सहाबा जे मक़ाम जो पतो ई न आहे। अज़मत मुस्तफा, अचु त मां तोखे शान सहाबा, अचु त मां तोखे हज़रत अमीर मुआविया जो मक़ाम ॿुधायां त अमीर मुआविया जो मक़ाम केॾो बुलंद हो जो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मां चयुमि त हे कलाम भी आला ऐं अशरफ ज़ात जो कलाम, पाण भी आला ऐं अशरफ, खणी अचण वारो भी फरिश्तनि जो सरदार, जंहिंजे मथां नाज़िल थिए थो नबीयनि जो सरदार। त पोइ इन कलाम खे लिखण जे लाइ, इन कलाम खे किताबत में बंद करण जे लाइ इंतखाब भी आला ऐं अशरफ माननि जो थो थिए, उन्हनि जो थो थिए जिन जे बारे में रब क़ुरान में फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन, जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हुमुस सादिकून, जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हुमुर राशिदून, जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हुमुल मुफ्लिहून, जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हुमुल फाइजून, जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हुमुल मुमिनून हक्का, ऐं जिन जे बारे में रब फरमायो उलाइका हिज़्बुल्लाह अला इन हिज़्बल्लाहि हुमुल मुफ्लिहून। शान सहाबा, अज़मत सहाबा, शान अहले बैत। उन सहाबा जी अजीम जमात जो इंतखाब तो थे कुरान खे लिखण ऐं महफूज़ करण जे लाइ। पोइ उन्हनि सहाबिन मां इंतखाब कंहिंजो तो थे, पंजन शहन सहाबिन मां हिकिड़ो सहाबी हज़रत अमीर मुआविया कातिब वही तो बणजे। पोइ मूंखे चवण ॾे त अमीर मुआविया जेकॾहिं कातिब क़ुरान तो बणजे, इहो इंतखाब भी रब जी ज़ात थी करे, पोइ इहो इंतखाब भी रब ज़ुल जलाल थो करे। पोइ अमीर मुआविया खे उहो एहसास मक़ाम थो मिले त अमीर मुआविया भी इज्जतुन वारो आहे, अज़मतुन वारो आहे, छो त हे रब जो कलाम, आला ऐं अशरफ ज़ात जो कलाम, कलाम पाण भी फज़ीलतुन वारो, खणी अचण वारो भी फज़ीलतुन वारो, जंहिंजे मथां नाज़िल थिए थो उहा शख़्सियत भी फज़ीलतुन वारी। पोइ जेको रब जे हिन कलाम खे लिखे थो उहो भी फज़ीलतुन वारो। कोई मुक़ाबिलो कंदो अमीर मुआविया जे मक़ाम ऐं मर्तबे सां? कातिब वही बणजण जो एज़ाज़ तो मिले। हिक हज़रत अमीर मुआविया जी पंहिंजी ज़ाती ख्वाहिश थोड़ी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंतखाब फरमायो, कातिब वही बणजण जो एज़ाज़ मिले। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। अल्लाह से फरमाए थो हे मूं जो कलाम आ, हिफाज़त जो ज़िम्मो भी मां खयो आ, ऐं उन खां पोइ हिन रब जे पाक कलाम खे सहीफ़े में महफूज़ करण वारो, तरतीब ॾियण वारो, उम्मत ताईं हिन क़ुरान खे पहुचाइण वारो जनाब सय्यदना उस्मान ज़ुन्नूरैन को बणजे। उन जो इंतखाब तो थे केर उस्मान, उहो उस्मान जंहिंजो मक़ाम एॾो बुलंद आहे, ज़ुन्नूरैन जो लक़ब थो मिले, जंहिंजो मक़ाम एॾो बुलंद आहे जो जंहिंजे बैयत नबी पाण थो वठे ऐं रब उन जी बैयत जी ताईद थो करे। उहो उस्मान जंहिंखे अल्लाह जो नबी पंहिंजो बलिदानी थो ॾे, उहो उस्मान जेको अल्लाह जे हबीब जे कदमनि में पंहिंजो माल भी निशावर थो करे, जान भी निशावर थो करे। उहो उस्मान जेको क़ुरान खे महफूज़ थो करे, पोइ उन उस्मान खे मक़ाम भी उहो थो मिले जो उहो उस्मान मज़लूम मदीना बणजी करे रब जे हिन पाक कलाम ते जान जान आखिरी जे सुपर थो करे। हर हिक शख्सियत जो जंहिंजो इंतखाब कयो वियो, आला ऐं अशरफ शख्सियत जो इंतखाब कयो। रुगो सहाबा ताईं न, पोइ सहाबा खां वठी करे क़यामत ताईं हिन क़ुरान मजीद जो हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब खयो आहे। अॼु बि पोइ मूंखे चवण ॾे त जेके हिन मस्जिद मदरसे जे हिन मस्जिद मदरसे जे चौधीवारी में वेही करे हे जेके मासूम ॿार, हे जेके मेले कुचेरे कपड़नि में हे रब जा हे
बाना हे बंदा जेके पंहिंजे सीननि में क़ुरान खे महफूज़ था कनि पंहिंजी मर्ज़ी ते नथा कनि इन्हनि जो इंतख़ाब बि रब थो करे पोइ हे बि फज़ीलतुनि वारा आहिनि छो त हे फज़ीलतुनि वारो कलाम आहे हर हिकु आला ज़ात जो इंतख़ाब थो थिए पोइ क़ुरान वारनि जी फज़ीलतुनि जो को मुक़ाबिलो करे ई नथो सघे अज़मत क़ुरान शान क़ुरान अज़मत क़ुरान अॼु जेकॾहिं को क़ुरान खे पंहिंजे सीने में महफूज़ थो करे क़ुरान यादि थो करे क़ुरान खे पंहिंजे दिलि में महफूज़ थो करे ख़ुदा जी ज़ात जो कसम इहो बि आला अशरफ फज़ीलतुनि वारो इन जो इंतख़ाब भी अल्लाह रब्बुल इज़्ज़त की ज़ात पाण थी करे तॾहिं रब जे क़ुरान खे पंहिंजे सीने में हे महफूज़ थो करे यादि मजाल आहे ईअं त को आम माण्हू पंहिंजी मर्ज़ी जे मुताबिक़ क़ुरान खे यादि करे सघे उन जी हिम्मत ऐं जुर्रत आहे जो क़ुरान जे वज़न खे खणी सघे छो त अल्लाह पाण थो फरमाए क़ुरान मजीद में लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़श्यतिल्लाह हे एॾो इज़्ज़तुनि वारो आहे एॾो अज़मतुनि वारो कलाम आहे एॾो जलाल वारो कलाम आहे एॾो नूरानी कलाम आहे जेकॾहिं हे कलाम पहाड़नि ते नाज़िल कया हा इन जी हेबत जे करे ख़शियत जे करे रेज़ा रेज़ा थी वञनि हा अॼु जे करे मासूम बच्चे जो सीनो हिन क़ुरान खे महफूज़ थो करे उन जी दिलि हिन क़ुरान खे महफूज़ थी करे उन जी ज़बान हिन क़ुरान जी तिलावत थी करे त पोइ रब उन जो इंतख़ाब कयो आहे उन खे एहसास इहो रब ॾिनो आहे जो रब जे पाक कलाम खे यादि थो करे क़ुरान वारनि जो क़दुरु कयो क़ुरान वारनि खे प्यार भरी मोहब्बत भरी निगाह सां ॾिसो रब अव्हां खे मोहब्बतुनि जी निगाह सां ॾिसो रब अव्हां जे मथां रहमतूं नाज़िल कंदो हा हिन क़ुरान वारनि जो क़दुरु कयो असां कॾहिं हिननि जो दिलि सां क़दुरु कयो ई न हिकिड़ी बेकार मख़लूक सम्झी करे असां हिननि खे छॾे ॾींदा आहियूं क़ुरान जो क़दुरु इहो असां वटि जो पंहिंजो बच्चो जॾहिं स्कूल मोकिलींदा आहियूं सुबुह जो हुनखे उथारे तेल फुलेल करे विंजारे सिंजारे नवां कपिड़ा पाराए पोइ स्कूल मोकिलींदासीं ऐं मदरसे कीअं मोकिलींदासीं पोइ वुज़ू बि सही न कंदो इन मेरनि कपिड़नि में हल पुट वञ बढ़िया क़ाइदो क़दुरु इहो आहे न असांजी दिलि में पोइ जॾहिं असां क़ुरान जो इहो क़दुरु कंदासीं त पोइ असां सां बि इहा ई हालत थींदी जॾहिं क़ुरान जो क़दुरु कंदासीं त रब जी रहमत बि नाज़िल थींदी जॾहिं क़ुरान जो क़दुरु न कंदासीं त पोइ अल्लाह जो ग़ज़ब ऐं अज़ाब ई असांजे मथां नाज़िल थींदो पोइ मौली साहब ॾे भॼन ईंदा आहिनि साईं दुआ कयो साईं दुआ कयो अल्लाह सां रहम करो अब अल्लाह जो रहम कीअं नाज़िल थिए तूं रहम कर अल्लाह वारनि जे मथां त रब तुंहिंजे मथां रहम करे तोखे कहल ई नथी अचे तोखे क़दुरु ई नाहे हिननि जो हिन क़ुरान वारनि जो क़दुरु कयो ख़ुदा जी ज़ात जो कसम रब अव्हां खे मोहब्बत भरी निगाह सां इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून पोइ जेकॾहिं को ॿार को इंसान पंहिंजे दिलि में रब जे पाक कलाम खे महफूज़ थो करे एज़ाज़ उनखे इहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण था इहो एज़ाज़ उनखे असां को अजुर ऐं बदिलो नथा ॾेई सघूं हिते दिस्तार कराई आलिमनि कराई बुज़ुर्गनि कराई उस्तादनि कराई मदरसे वारनि कराई हिननि जो जेतिरो वस्तो हिननि एज़ाज़ इनाम ॾिनो इन्हनि जो असुल एज़ाज़ इनाम रब पाण इन्हनि खे ऐं उहो एज़ाज़ कहिड़ो थो मिले उहो एज़ाज़ इहो थो मिले त इहो क़ुरान जो हाफ़िज़ क़यामत जे ॾींहुं पाण बि जन्नत वेंदो पाण सां गॾु घर जे 10 ॼणनि खे बि जन्नत विझंदो क़ुरान खे यादि करण जी बरकत थी करे एज़ाज़ एॾो वॾो इनाम थियो इन खां वॾो ॿियो को इनाम थी सघे उन जे करे जो वाइदो कयो इंशा अल्लाह असां हिन क़ुरान वारनि जो क़दुरु कंदासीं हिन क़ुरान वारनि जी ख़िदमत कंदासीं हिन क़ुरान वारनि जो एहसास कंदासीं पाण बि क़ुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चनि खे बि क़ुरान पढ़ाईंदासीं पोइ जॾहिं असांजे घरनि में हिन रब जे पाक कलाम जी तिलावत थींदी असांजे घरनि में रब जे पाक कलाम जूं सदाऊं बुलंद थींदियूं त पोइ असांखे हिदायत बि मिलंदी पोइ रब जी रहमत बि नाज़िल थींदी पोइ रब राज़ी बि थींदो परेशानियूं तकलीफ़ूं बि दूर थी वेंदियूं पोइ हिते बि कामयाब थी वेंदासीं त उते बि कामयाब थी वेंदासीं ॿियो को अमल कोन्हे शायदि इहो अमल असांजी निजात जे लाइ रब जी बारगाह में काफ़ी बणिजी वञे जो असां क़ुरान वारनि जी ख़िदमत कयूं हिन जी ख़िदमत कयो मासूमनि जी ख़िदमत कयो ख़ुदा जो कसम आहे मासूम आहिनि यतीम आहिनि ग़रीब आहिनि ग़रीबनि जे मथां कहल खाईंदा अल्लाह जे नबी खे यतीमनि ते एॾी कहल ईंदी हुई एॾो प्यार ऐं रहम ईंदो हो जो ईद जो ॾिहाड़ो आहे
मदीने जो मीर घर खां ॿाहिरि थो निकिरे, ॿाहिरि घिटी में ॾिसे थो हिकिड़ो ॿार रोए पियो। मदीने जो मीर पुछा थो करे छो थो रोए? जी अब्बो कोन्हे, रोआ इन जे करे थो। अब्बो हुजे हा त मूंखे बि तयार करे ईदगाह वठी वञे हा। मदीने जो मीर उन ॿार खे घर वठी थो अचे। अम्मा आयशा खे चए थो, आयशा हिन खे वेचार, हिन खे अछो उजरो कर, हिन खे नवां कपड़ा पाड़ा, हिन खे अतुर हण, हिन जी ख़िदमत कर। ऐं जॾहिं उहो ॿार तयार थो थिए, मदीने जो मीर उन खे आंगुर सां ॿाहिरि नथो वठी अचे, बल्कि मदीने जो मीर उन यतीम खे, उन ग़रीब खे पंहिंजे नुबुवत वारनि कुल्हनि ते विहारे करे ईदगाह वठी थो अचे, पैगाम थो ॾे क़यामत ताईं अचण वारनि इंसाननि खे त इंसानो ग़रीबनि जे मथां कहल खाओ, हिननि ग़रीबनि जी ख़िदमत कयो, रब अव्हां जे मथां पंहिंजी रहमत ऐं बरकतुनि वारी निगाह नाज़िल करे। अव्हां इन्हनि जे मथां रहम खाओ, रब अव्हां जे मथां रहम करे। उन जे करे मस्जिदनि मदरसनि जी जेतिरी ख़िदमत करे सघो ओतिरी ख़िदमत, जेतिरी इन्हनि जी ख़िदमत करे सघो था ओतिरी ख़िदमत कयो। असां मानी बि वारी न आहियूं जेकी बची पवनि, मदरसे में मानी वारी न आहियूं जेकी घर में पाण न खाईंदा या मदरसे में मोकिले छॾे, पाण न खाईंदो उहा मदरसे में तालिबनि जे लाइ मोकिले। इहो ख़ुदा जो कसम आहे, गुनाह था कयो, इन खां भलो आहे इहा मानी न ॾींदा, पंहिंजो अजुर ज़ाया था कयो। उहा मानी ॾियो जेका पाण खाओ। हुज़ूर फरमायो ग़रीब खे उहो ॾियो जेको पंहिंजे लाइ पसंदि कयो। हे त रबीअ जे महिमाननि खे था ॾियो, जेके आम ग़रीब खे नथा ॾियो, नबीअ जे महिमाननि खे, क़ुर वारनि खे। ऐं क़ुर वारनि खे ॾियूं कहिड़ो था? 5 रुपया मदरसे में चंदो ॾींदा, उहे असां जुतराईंदा सॼी ज़िंदगी में 5 रुपया ॾिना हुआसीं। मोली साहब वीचारो पुलिस करे वरी चवंदो हे मस्जिद मदरसे जी जेतिरी ख़िदमत करे सघियो, पंहिंजे वस खां वधीक ओतिरी ख़िदमत, रब राज़ी थींदो। क़ुर वारनि जी ख़िदमत कयो, रब राज़ी थींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे क़ुर वारनि जो क़दुरु नसीब फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे मक़ाम क़ुरान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि दीनी इदारनि मदरसनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हे मदरसा, हे दीनी इदारा, हे जेके हिन चौधी वारी में बंद हे नड़ा इदारा आहिनि, हे इदारो हिन पूरे इलाइक़े जे मथां रब जी रहमतुनि ऐं बरकतुनि जे वॾे फुड़े मींहं जो बाइस आहे। हिन जे करे पूरे इलाइक़े जे मथां रब जी रहमत नाज़िल थी। तव्हांखे क़दुरु ऐं अंदाज़ो ई न आहे त थिए छा, रब जे पाक कलाम जी तिलावत कई थी वई। उन जे करे हिननि इदारनि सां, मस्जिदनि मदरसनि सां ताल्लुक़ रखंदा कयो, इन्हनि जी ख़िदमत कंदा कयो, रब अव्हां खां राज़ी थींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे दिलनि में अज़मत क़ुरान खे ज़िंदा फरमाए, मक़ाम क़ुरान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां जेको चयुमि अल्लाह रब्बुल इज़्ज़त मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल